जे करे सापण जी गाल ॿुधणो गीता गज़ला नज़मा सफ़ा पको अज़मा साईं वज़म 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 ॿियो हवा में उॾाए कंध लाणे वरी उॾाए ॿियो हथनि में कुॾाए सफ़ा टूअर अज़मा साईं वज़म वज़म नंढो वॾो नाहे वॾो नंढो नाहे जीव जॾो नाहे थींदो फॾो नाहे बाक़ी डसम 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 साईं वज़म वज़म इंजण ते थोरी नज़र विझ पटाटा विझ बसर विझ ठिकर भितर हज़म साईं वज़म वज़म हर माण्हू मवालीअ केरु मञे न मञे को कंहिं शइ जो को कंहिं शइ जो पर हिकिड़ा वरी सूंह जा मवाली हूंदा आहिनि जिनके सिंधीअ में आशिक़ चइबो आहे आशिक़ अॼुकल्ह अहिड़ा आहिनि जो छॾनि बुंड ते ॻाढ़ो रहो ॾिसनि 2 किलोमीटर कुराड़ी खे छॾण वेंदे ओ जॾहिं कुराड़ी दर पंहिंजे हीअ जो नज़र फेराईंदी अॻियां 4 ॾंद ई न लभनि पर आशिक़ मजबूर आहे महबूब मगरूर आहे ऐं लालू मफरूर आहे मामू लालू मुल्क में मौजूद हुजे ऐं मवाली हुजे त पोइ त फॾो त हलंदो ई हलंदो ॿी ख़बर मूंखे मुबारक ॾे वीसी खुली थई नौकरी मिली थे इन खां वॾी ॻाल्हि पोइ पक पी थो पढ़नाए संगो त बात खे पढ़नाया अरे असां मुर्शिद जा पिटियल न्याणियूं सां जमनी कोन रुगी न रही न थी बाक़ी त कुझु थदड़े मां जाओ जेके पहिरियां जावा से जावा हाणे दोरी कोन्हे जमण जो जमाना जो माना अब त बंदि थी वई असां वटि 10 कोन थी थे तूं वरी 12 जी ॻाल्हि तूं ॿुधा त ख़ुशी शादी थई मां पाण शादी तो कयां अले मुंहिंजो भेण थो थारे लाइ तूं थो करी त पोइ सुठी ॻाल्हि आहे पर मां त चवां थो न कर ख़र्चा वॾो शादी चलियो तुंहिंजे दोस्त गाड़ी यार दोस्तान आहे पर शादियुनि में वॾा ख़र्च शामियाना कना तूं देगियूं संगत साथ फांसी वेंदे तो जहिड़ो दोस्त वेठो आहे ॿिया दोस्त वेठा आहिनि घर राज भाग खानदान शादी थी वेंदी तुंहिंजी मर्ज़ी पर नंढे हूंदे विसरी वई छा उम्र जे हिसाब सां शादी ॾंद खाई चपनि खे लॻो पीरीअ में शादी माना पाड़े वारनि जो सुपिनो अरे गाई ये सब तेरा चौथी शादी में जाएगा जॾहिं उहा उम्र हुजे न उम्र थी वेंदी तुंहिंजी मर्ज़ी मां त चवां थो न कर हालांकि हरू भरू तोखे खॾ में किरणो आहे त वञी किर मां नथो थिए जी यार यारनि जी शादियुनि में वेंदा आहिनि बिल्कुलु वेंदा आहिनि दोस्त दोस्तनि जी शादियुनि में वेंदा आहिनि लाज़मी आहे मवाली लालू जो यार आहे उहो त आहे मुंहिंजी शादी में हले सवाल ई कंदा छो मूं शादियुनि में वञणु छॾे ॾिनो आहे बाक़ी तव्हांजी कुराड़ी मरे मां पार लाइ भला कढंदो आहियां बाबा जी कसियो खे न खिलाफ शादी आहे बाबा नथो हना भट में ठाहिण छॾे ॾिनो आहे न लॻी शादी में छो हला छाजे लाइ हला अकुल न भई कोई शादी करो अकुल जा पाचका भरिया पिया न अकुल कोन्हे अकुल को वॾाए आहे हिकिड़ो सवाल थो पुछां मूंखे जवाब ॾे अकुल जी ख़बर पइजी सॼी ज़िंदगी सुवाल ते गुज़रंदो हा ठीक आहे आपका सवाल पुछो जवाब दे हाल कुछ दुनिया में सब खां पहिरियां कुकड़ आई या बेदवा इहो सुवाल आहे छो सिधी सही ॻाल्हि आहे दुनिया में सब खां पहिरियों केरु आहे कुकड़ मां बेदो बेदे मां कुकड़ पहिरीं केरु आहे हा बेदो बेदो बिनो पढ़ी बेदो चलो इख़्तिलाफ़ थई चर्चा कबा न तूं मुतबर ही हा मुंहिंजे सुवाल जो जवाब ॾे दुनिया में पहिरें तूं आहीं या पिणे आयो मुझे खबर पजी वेंदी इहो साइंस जो सवाल आहे लेकिन थोरो गौर करणो पवंदो दुनिया में पहिरियां केरु आहे ॿुधा पहिरियां अम्मा माने ने कढी विधो छो हर गुरु मां रेट दो थाई
अच्छा मर्द पुराने में गंगा ने तू वाला ना मैं अब वो अम्मा के पीढ़ी तू अम्मा माऊ पुत्र नहीं मैं सब दुनिया में सबक अपने का मुझे पिया है जने हिकड़ो बेवकूफ दुनिया में हो तुझे मन जरूरत हुई है पक्का पीछा हो तो ना मां बेवकूफ दोस्तों वो गकुल को ने मां बेवकूफ शादी में बिना लगे न रे दोस्तों दोस्ती मुझो पोछा है सदी दुनिया के खबर आ तो वाली लागू है यार अच्छा दुनिया के खबर अच्छा दे मुझे फिराद जो थे दो गाला मुझे पावली खसे मार करे ओ या पावली बैठी गई या दे इतने में थियन हुटू तो खसे खसी गए इतना करना लेका कुराड़ी पाले में रहे वती जबरदस्त थोड़े कुराड़ी तू चले